मीरपुरमाथेलो में वकील तारिक बोज़दार पारां एंटी इंक्रोचमेंट कोर्ट सखर में मीरपुरमाथेलो में कब्रस्तान की ज़मीन ते बासर पारां कब्ज़ो करे इमारतूं ऐं पेट्रोल पंप ठाहिण ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त ते एंटी इंक्रोचमेंट पुलिस ॼाणायल हंधि पहुची इंक्वायरी शुरू करे छॾी। इन मौक़े ते पहलवान सियाल समेत पाड़े में रहंदड़ शहरनि पुलिस आॾो दावो कयूं त इहा हक़ीक़त क़बरूं मुस्मार करे पेट्रोल पंप ऐं ॿियूं इमारतूं ऐं कब्ज़ा कया विया आहिनि। इन मौक़े ते अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ वकील तारिक बोज़दार अवामी आवाज़ टीवी खे ॿुधायो त संदसि अहिड़ी दरख़्वास्त बाद अदालत डीसी घोटकी, एसी मीरपुरमाथेलो, एसएसपी घोटकी ऐं एंटी इंक्रोचमेंट पुलिस खे नोटिस जारी कंदे जांच रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। कोर्ट सगुर इन्हनि खे नोटिस जारी कंदे इन्हनि खे विज़िट लाइ बि मोकिलियो आहे ऐं जेके सभु जायूं ॾिठियूं जेके हिते माण्हुनि जा हिननि बयान बि ॿुधाइनि जेके चवनि था त हिते 50 साल खां कब्रस्तान हुयो ऐं हिते जेका पेट्रोल पंप आहे उहो बि कब्रस्तान जी एरिया में आहे। हे 2 खां 3 एकड़ जेको पूरो कब्रस्तान आहे हिनखे हे ॾिसो न, हे पोयां बि कब्ज़ो थी वियो आहे, हेॾे हे पेट्रोल पंप बि कब्ज़ो आहे। इंशाल्लाह कोर्ट सगुर जी आर्डर सां इहो पेट्रोल पंप डिमोलिश थींदो कुझु ॾींहंनि में। राब्तो करण ते पेट्रोल पंप मालिक अंशु कुमार ॿुधायो त को कब्ज़ो नाहे कयो, ॼाणायल प्लाट जा खाता आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk